मौजूद आहियूं ॻोठ हाकिम खान चांडियो में, जिते प्यार जे परणे था चांडिया बिरादरी जे मुसलह माण्हुनि ॻोठ ते हमिलो करे ॻोठ जी मुकमल ॻोठ खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे। छोकिरे जा उनजे वालिद, उनजे ॾाॾे, उनजे चाचे जे घरनि खे मुकमल तौरु साड़े तबाह करे छॾियो आहे। उते जेको पियल क़ीमती सामान आहे उहो बि साड़े रख करे छॾियो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं था वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। सही मसइलो इहो ई आहे त मुंहिंजे छोकिरे को प्यार परिणो कयो आहे। असां अॻु में बि छोकिरे जी ला तालुक़ी करे चुका आहियूं। असांजी अॼु बि बेज़ारी आहे, सुभाणे बेज़ारी आहे। वज़ीर चांडियो आहे ऐं छोकिरी जो पीउ आहे मौलाबाई खे चांडियो आहे, अब्दुल सत्तार चांडियो आहे सखर खे ऐं एस एच ओ मुबारकपुर खे। इतला आहे, इतला जे बावजूदि बि असांजो इहे सारो नुक़सानु थियो आहे। उन्हनि खे ऐं हथियार बंदनि खे हितां पुलिस वठी तहफ़ुज़ ॾेई ठिकरा टोटर पाए मोटी आई आहे। 100 को माण्हू वधीक असांजे हथियार बंदनि ते असांजे घर बि साड़े आहिनि, जेको क़ीमती सामान आहे उहो बि साड़े आहिनि। असां हुनखे एस एच ओ खे असां इहो बि चयो आहे राति हमिलो थींदो, हिन टाइम ते हिकु सिपाही बि साईं न पुॻो आहे। असां राति पहिरियों एस एच ओ खे मुतालबो कयो त असांते हमिलो थियण वारो आहे ऐं तव्हां अची करे पैकेट हणी वञे। उनजे करे बावजूदि एस एच ओ न आयो आहे। एस एच ओ उनको बाद में आयो आहे, जेको उन्हनि जी ख़ातिरी कई आहे। मुतासिर ॻोठणनि IG सिंध DIG सखर SSP सखर ऐं ॿियनि वस वारनि खां अपील कई त जल्द खां जल्द हिन मामले जो फौरी तौरु नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़ ठिकराटो।